घोटकी ज़िले के हेडक्वार्टर शहर मीरपुर माथेलो में क्रिकेट ग्राउंड तामीर न थी सघियो। ग्राउंड न हुजण सबबि रांदीगर गवर्नमेंट हाई स्कूल के ग्राउंड ते क्रिकेट खेलण ते मजबूर आहिनि। हाई स्कूल के ग्राउंड में का भी सहूलियत मैसर न आहे, न वेहण जी जाइ आहे, न ही पीअण जो पाणी। रांदीगरनि जो चवणु आहे त हुकूमत पारां MPAs ऐं MNAs खे रांदियुनि जा ग्राउंड त ॾिना विया, पर उन्हनि शहर में ग्राउंड ठाहिण बदिरां संदनि ॻोठनि ऐं ॿाहिरिड़नि में ग्राउंड ठाराए छॾिया आहिनि, जेके बि गैरफाल ऐं वीरान बणियल आहिनि। क्रिकेट खेलण लाइ आयल ॿियनि शहरनि जे रांदीगरनि मायूसी जो इज़हार कंदे चयो त मीरपुर माथेलो में क्रिकेट ग्राउंड न हुजण करे हू हिते खेलण लाइ नथा अचनि। तो हम लोग यहाँ पे खेलने आए हैं, लेकिन हम लोगों ने यहाँ पे आके देखा ग्राउंड बिल्कुल वीरान उजड़ा पड़ा है। पानी की कोई सहूलत नहीं है यहाँ पे, बिल्कुल ग्राउंड में मिट्टी वगैरह हो रही है, कोई देखभाल नहीं है ग्राउंड की। तो इससे अच्छा दूसरे क्लब मीरपुर उबाड़ो देख लो, ढेरकी देख लो, माशाल्लाह ग्राउंड का काम भी होता है, साफ़ सुथराई भी होती है, ग्राउंड में पानी वगैरह लगता है, लेकिन यहाँ तो कुछ भी नहीं है। हम लोग कहते हैं भाई थोड़ा सोचना चाहिए यहाँ पे सबको, तो ग्राउंड में कुछ काम कराए। स्टूडेंट्स हैं यहाँ के, वर्करों को चाहिए कुछ सोचे इनके बारे में, ताकि खेल सके स्टूडेंट और आगे मुस्तकबिल के लिए कुछ बने। असां मतलब मीरपुर माथेलो में कोई भी ग्राउंड ना है। असां मतलब गवर्नमेंट के अपील करूँ था असांखे खेॾण लाइ ग्राउंड ॾिनो वञे ऐं का भी मतलब सहूलियत मैसर ना आहे। जीअं पाणी जी असांखे मतलब टैंकी वग़ैरह हणाई वञे। ते असां वटि फ़िलहाल को भी ग्राउंड कोन्हे। ही ग्राउंड जेको आहे स्कूल जो आहे, हिन में असां मैचां खेॾंदा आहियूं। असांखे प्रॉपर माना हिते ग्राउंड ॾिनो वञे। ग्राउंड जी का भी असां मीरपुर में हाणे पहिरें हुया 3-4 क्लब, हाणे मीरपुर में क्रिकेट जा 13 क्लब आहिनि। को भी दोस्त माना असां सां कंप्रोमाइज़ नथा करनि। असां सभिनि खे अपील कयूं था त असांखे ग्राउंड बि ॾिनो वञे ऐं हाई स्कूल ग्राउंड में सहूलियत असांखे ॾिनी वञे। जेका ॾेई सघनि त असांखे हाई स्कूल ग्राउंड ते थधे पाणी जी टैंकी ऐं गिरास कराई ॾिनी वञे। छो त सॼियुनि संगत जेके आहिनि उहिदेदारनि उन्हनि खे असां अपील था कयूं। नाज़रीन, रांदीगरनि आला अख़्तियारनि खां मुतालबो कयो आहे त ज़िले हेडक्वार्टर मीरपुर माथेलो शहर में रांदीगरनि लाइ क्रिकेट ग्राउंड ठारायो वञे त जीअं शहरी पंहिंजी सलाहियत जो भरपूर मुज़ाहिरो करे मुल्क जो नालो रोशन करे सघनि। उमर कोराई, मीरपुर माथेलो।